हाजी शरीफ मुझो नालो थई सूबेदार सुखियो पर आया डाडो रुकियो मुके बुधाए केडा तो वनी आई छो तो वनी सूबेदार सुखिया मां किदे थो वना छा थो कया उन्हें सा तुझो छा बाबा जेको तोखे पांजो कम करणो आ तो वनी कर मां पंहिंजी ड्यूटी तो करया पियो बाकी छा तो कया वो मुझो रस्तो छा जे ला रोकियो थई हाजी शरीफ मां बाखबर ऑफिसर आया तू हियर गुलजार सा मिलण पे वनी तुझे पल पल जी मुखे रिपोर्ट आहे के कदे हाणे तो बहादुर खान पे हमलो कयो तो तुझी जिंदगी जो आखिरी हमलो होंदी मुखे धमकी तो दी इहो बहादुर मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो कई वेठो आहे मां दर दर जा धिका खाई रहियो आहियां तो छा कयो आहे मुखे बहादुर मो खतरो आहे वो मुखे मारण जे लाइ मुंहिंजे सगे मामे खे मारण जे लाइ वझ पियो थो ॻोल्हे पर करे त कुझु कोन सघंदो धमकी नथो ॾियां हाजी शरीफ सच तो चवां जेकॾहिं बहादुर खान जो वार बि विंगो कई न मुंहिंजा ॿई हथ तुंहिंजी किचीअ में हूंदई हाजी शरीफ एतिरो सस्तो बि न आहे सूबेदार सुखिया तोखे बि ख़बर हुजणु खपे त मां केतिरो शरीफ आहियां हाणे मूंखे रस्तो ॾे त मां वञा ठीकु आहे तूं सस्तो आहीं या महांगो मूंखे हर माण्हू जी ख़बर आहे पंहिंजा पेर सिधा कर यादि रख मुंहिंजो नालो अथई सूबेदार सुखियो ऐं आया ॾाढो रुकियो हाणे हलण वारी कर अयदी ससी मुके खीर ढुक दे तो मां घर वनी चाय क्या मुझो मुर्स बेगो आ ना यो चाय जो ॾाढो मवाली आ जो चाय जो ढुक न तो पिए ना त इए तो ने भागो कन धोणे जे बाराड़ी कुतो अचे शहर में फातो आ अदी मीरा वाड़े ता खीर खरण वईया अचे तो तोखे जान सवेले लाकू तकड़ लायो वेठिया अदी ससी आऊं कद जी नंढी आए पर दिमाग वडो अथई अया जेका बसरा थई ना बसरा या अंदर जी खोटी थई ॾाढी इने का बची पासो कजे बेबी दिस मासी बसरा जी गिला न कर अदी गिला कंदा ने बिला मां त जेका गाला साथी कया या जेका बसरा थई ना अंदर जी ॾाढी खोटी थई तावीज़ुन जो को भी इल्म न तसे या वते थी माणन के ठगींदी मु बेगे सा एक कहानी करे छडिया इने डाणे के एक बिंडियन में तलाक ॾियारी दम्मा तू तलाक ॾिया रही हां तू किया मुखे के तलाक ॾिया रही हां तो मछने नहीं तू जियारी तू किया तलाक ॾिया रही या ना थोड़े नहीं मार के छाती छाती दे दी अरे तू मुखे दे तेरी थी चई पाणा के कदे ॾिठो थई जण मम्मा के भेण जाईया पहाड़े मासी 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 अरे मासी मासी छने मासी मासी चाची मु तव्हां खे अॻु में बि खातिरी ॾियारी हाणे बि पक सां थो चवां मां लौंग खे सज़ा ॾियारण जे हक़ में न आहियां चाचे करामत जो ईअं मौत लिखियल हो ऐं ईअं ई थियो हाँ सही था चो लोगे के त मां नंढे हूंदे खां सुञाणंदी हुयसि ऐं हुन त कॾहिं मच्छर बि न आहे मारियो पर अलाए कहिड़ी ताक़त लोंगे जे हथनि में अची वई जो हुन ज़ालिम खे ख़तम कयो चाची इहा कुदरत वारे जी ताक़त लौंग सां गॾु जंहिं करे ॾेखारी भली पाण में शैतानी ताक़त रखंदड़ पाण खे इज़राइल सम्झे पर खुदाई ताक़त केवल हथां हाथीअ खे माराए सघे तव्हां सही था चओ एहसान साईं ज़ालिम ज़ुल्म करे थकिजी पवंदो पर जेकॾहिं ज़ुल्म खे मिटाइण जो पको इरादो कजे न इहो मुंहिंजो पंहिंजो तजुर्बो आहे करामत ते ज़ुल्मनि जी सहण जी ताक़त मूं में न हुई पर मूं हिमत न हारी ऐं हिकु ॾींहुं मुंहिंजी अलाह ॿुधी ऐं ज़ालिम खे सज़ा मिली ऐं रब वटि देर आहे पर अंधेर न आहे बेशक चाची ज़ालिम खे डिघो रसो ज़रूर मिलंदो आहे पर उहो ई रसो संदसि लाइ भाईअ जी सिरकण बणबो आहे शमीर खान मूंखे इहा ख़बर पई आहे त तोवारे चाचे सरदार शाह ज़मान
तुम्हारे वाल साहब के नशे जो आदि बनायो इहा गाल मुके बाबा साईं बुधाई सच द शोथो सुतल सूरज जगई मुजा अन्या ताईं चाचा साईं जा दिनल जख्म सही तरह भरिया ना आहिनि तू उन्हनि ते वधीक लूण न बुरक ऐं मूंखे माज़ी यादि नज़र आहे यार शमीर मूंखे जीअं ई उते कराची में ख़बर पई न त तोखे सरदार शाह ज़मान गोलियूं हुयूं आहिनि यकीन कर त मुंहिंजे अंदर में बाहि भड़की पई मां चाहियां पियो त उन महल ई हिन सरदार शाह ज़मान खे गोलियुनि सां पूर्ण करे छॾियां पर शुक्र आहे यार तोखे नई जवानी मिली वई मूं तुंहिंजे लाइ पूरी सिंध में बासूं बासियूं हूं को पीर न छॾियो हुउमि असली हर नंढे वॾे फ़क़ीर खां दुआऊं घुरियूं हुउमि ऐं हर दरगाह ते वञी पिड़ पासियां तॾहिं त उन्हनि जी दुआउनि खां तोखे नई ज़िंदगी मिली आहे महिरबानी तुंहिंजी इहो तव्हां पंहिंजो हक़ अदा कयो आहे शमीर भली सरदार शाह ज़मान 7 राजी छा पर 8 राजी छो न हुजे असां उनखे हाणे बख़्श न कंदासीं जीअं ई वच मिलियो असली किस्सो उनजो ख़तम कंदासीं साजिद पंहिंजे कद काठ खां वधीक हाम न आणो तव्हां शाह ज़मान जे पेरनि ताईं बि न पहुची सघंदव उनजे संदरे में हथ विझण त वॾी ॻाल्हि आहे पोइ तो अञा मूंखे सुञातो ई नाहे तूं पंहिंजे हथ में सिर्फ़ बंदूक खण पोइ ॾिस त मां कीअं तो बंबो रखे बाहियूं ॾियां ख़ैर इहे ॻाल्हियूं बाद में कंदासीं फ़िलहाल हल त तुंहिंजी ज़मीन ते चकर हणी अचूं अचो बाबर साईं गुदाम भाण ख़तम थी वियो आहे ऐं सेठ बि जवाब ॾेई छॾियो आहे भाण नथो ॾे छो मथो फिरियो आहे न सेठ जो त दिमाग़ ख़राब थियो अथसि मुफ़्त में कोन थो भाण ॾे पैसा वठंदो आहे हर महीने जेकॾहिं हिसाब किताब कबो न असांजा पैसा हुन सेठ ॾे निकिरंदा बाबर साईं चवे थो त भाण शाट आहे महांगो थो मिले ठीकु आहे मुंशी जीवण इन सेठ सां मां पाण थो ॻाल्हायां जेको सेठ आहे न इन जी रग रग मां वाक़िफ़ आहे माल शाट आहे माल शाट न आहे इन जा गुदाम भरिया पिया आहिनि ख़बर अथई इहो सेठ ब्लैक ते माल खपाईंदो आहे ब्लैक ते असां सां बि ब्लैक असां सां बि 420 अघ वधाइण जे लाइ गुदाम भरिया पिया अथसि पर इनखे ख़बर न आहे त अॻियों बि सरदार शाह ज़मान आहे हा बाबल साईं तव्हां सही था चओ बाबल साईं सेठ जो नौकर पे चए जेकर जत सचो थिए न खड़ ते खीर पियारे तूं हाणे ईअं कर हू जेकी पुछड़ी वारा 20-28 आहिनि ऐं उहो बंद जे पोयों बोरिंग वारी ज़मीन आहे न उनजो बि हिसाब किताब ठाहे बाबल साईं हिसाब किताब सॼो ठहियो पियो आहे ठीकु आहे तूं वञ हिसाब किताब कर शाबाश सेठ खे त मां ॾिसां थो चङी तरह लबू कमदार तू इते ही भेजाए हाँ इन दौरे सुबह अचण सां थोड़ी ते इश्कन में शुरू थी वियो मुझा सुना साईं
शामिर खान मोटी आयो त पोइ मस्जिद में वञी अला अला कर ऐं शुक्र कर त नई जिंदगी मिली अथई। शामिर खान ॿीहर मौत खे सॾु न कर, छो त क़िस्मत बार बार साथ न ॾींदी। हाल ॿुध मुंहिंजी, जल्दी मां रोशनी सां शादी करे तुंहिंजे राज जो राजा थींदुसि ऐं पोइ तोखे घर जी नौकरियाणी बणाए तोखां पोची ऐं बुहारी ॼाणाईंदुसि। शामिर खान ख्वाबन ऐं ख़याली पुलाहन ते का भी पाबंदी नाहे। मां चवां थी न, चुप करे खिसकी वञे ता, छो त गरीब जा ॿार मुफ्त में मरी वेंदे। छो त अॼु बि चाचा हाशिम ऐं दिलावर ॿई ज़िंदा आहिनि, पर तो जहिड़े गेदी जे लाइ मां ई काफ़ी आहियां। वञी जीत ॻाए। सुणा साईं, फिलहाल तो मां वञा थो, पर याद रख जाए शामिर खान तोखे पंहिंजो बानी जरूर पढ़ाईंदो। समझई कोन समझई? नंढा छॾ अचनि ला ढेरा शुरू न अच, हलिया 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 बाबा अच 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 मुंहिंजे पुट ते चुनरी चढ़ दियो। अच बाबा मुंह ॾिसेसि ऐं मीरा खे बानी थो ठाहे। कर ख़बर पलिया तो मूं वारी ॻाल्हि ते को गौर फिक्र कयो या न? सरदार साईं बरोबर, मीरा मुंहिंजी धीउ आहे, पर उनखे पालियो हाशिम आहे। मूं हुन सां सलाह कई आहे। पलिया खान, इहो तो वारो हाशिम छा थो चए? हाँ, अड़ी त नथो करे न? जे अड़ी करे तो ॿुधाए मूंखे। न बाबा हू त चवे थो त असां सभिनि जो वॾो सरदार साईं आहे, जीअं सरदार साईं चवंदो असां बि ईअं ई कंदासीं। पलिया खान, मूंखे ख़बर आहे त तव्हां मुंहिंजी ॻाल्हि खां ॿाहिरि न वेंदो, न ई इनकार कंदो, पर तंहिं हूंदे बि मूं तव्हांखे अख़्तियार ॾिनो आहे त पंहिंजा फ़ैसिला तव्हां पाण कयो। तव्हां ख़ुदि मुख़्तियार आहियो। बाबा साईं असां राज़ी आहियूं। दिलावर बि को धारियूं न आहे, उहो असांजो बच्चो आहे। दिलावर भले कंहिंजो बि बच्चो, पर हुन सॼी ज़िंदगी असां सां घाली आहे। बाबा साईं हाशिम बि राज़ी आहे ऐं असां बि हिन रिश्ते मां ख़ुशि आहियूं। ॾिस पलिया खान, ॿाराणी ॻाल्हि न आहे। हिकु दफ़ो रिश्तो थी वियो, सम्झ रिश्तो थी वियो। सोची समझी मूंखे जवाब ॾे। बाबा साईं बहादुर ऐं दिलावर ॿई सुठा छोकिरा आहिनि, पोइ असां ॿिए दर छो वॼायूं? बाबा साईं असांखे को बि एतिराज़ न आहे। ठीक आहे पलिया, तो सुठो फ़ैसिलो कयो आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। पीर सान मूंखे शामिर खान चवंदा आहिनि ऐं मां सरदार शाह ज़मान जो भाइटो ऐं रेस बंगुला जो भाणे जो आहियां। तुंहिंजे बारे में मूं सरदार शाह ज़मान खां घणो कुझु ॿुधो आहे। ख़ैर इहो ॿुधाए त तूं आयो छो आहीं? एहसान साईं, मां चाचा शाह ज़मान जो गुनाहगार आहियां ऐं उनजी मूंखे सज़ा बि मिली चुकी आहे। मां अव्हां जी दाहप ऐं सखा जी हक़ ॿुधी तव्हां वटि आयो आहियां। मां तुंहिंजी कहिड़ी मदद करे सघां थो? एहसान साईं, मामे बंगुले जे ख़र्चे ते मां केतिरो हलंदुसि। मां चाहियां थो त सरदार शाह ज़मान खां माफ़ी वठां ऐं बाबा साईं जा कुझु बचियल ॿार पाण वठी करे ऐं उनखे आबाद करे पंहिंजी ज़िंदगी सुकून सां गुज़ारणु चाहियां थो। शामिर खान, तूं अकेलो आयो आहीं। तुंहिंजी ज़मानत केरु ॾींदो त तूं हाणे शाह ज़मान सां सिधो थी हलंदे ऐं उनखे को बि नुक़सान न रसाईंदे? मामा बंगुल बि अचे पियो, हुन मूंखे चयो बि हुयो, पर पोइ चयईं त मां कहिड़ो मुंहुं खणी हलां
मां त पीर साईं सां तमामु घणियूं नाजाइज़ियूं कयूं आहिनि ऐं चवे पियो त मां पीर साईं जे साम्हूं ईंदुसि त शर्मसार थींदुसि हुनजे करे हू न आयो। छा तूं सरदार शाह ज़मान खां पलांद वठण थो चाहीं? न सान साईं न, ईअं कॾहिं बि हाणे न थींदो। मां त चाचा शाह ज़मान खां माफ़ी थो वठणु चाहियां। छा तव्हां मुंहिंजी मदद न कंदो? तव्हां चाहियो था त मां तव्हांजो साथ ॾियां, पर शहमीर खान तव्हां पाण सरदार शाह ज़मान लाइ वेंदो न, मूंखे पक आहे त हू तव्हांखे माफ़ करे छॾींदो। बाक़ी रही ॻाल्हि ज़मीन जी, सो हुन जो फ़ैसिलो ई थींदो। न सान साईं, फैसले में त मां ॾोही थींदुसि, बसि तव्हां महिरबानी कयो। ठीकु आहे, मां तुंहिंजी मदद कंदुसि, पर हिन खां अॻु तूं सरदार शाह ज़मान लाइ पाण वञ, माफ़ी वठीसि। अलाह कंदो हू राज़ी थी वेंदो। वधीक पोइ मां तुंहिंजी मदद करण लाइ तयारु आहियां। ठीकु आहे, मां ईअं ई थो कयां। महिरबानी। ख़ुदा हाफ़िज़। बाबा साईं शहमीर सफ़ा बुज़दिल थी पियो आहे। हू असांजो नक कपराईंदो, ज़ुल्म बि हुन सां थियो आहे ऐं शाह ज़मान खां माफ़ी हू वठे। छो बाबा साईं, किथां जो कानून आहे इहो? साजिद पुट, तूं जज़्बाती न थी। शहमीर जे बुज़दिल थी पियो आहे त उन सां छा था करे सघूं? शहमीर जी पंहिंजी ज़िंदगी आहे, माफ़ी वठे, पलांद करे, छा बि करे, वञी धूड़ पाए, उन में असांजो छा? पर बाबा साईं, माण्हू त असांखे चवंदा न त शहमीर सरदार शाह ज़मान खां डिॼी वियो, तॾहिं वञी माफ़ी वरिती अथईं। पलांद त पंहिंजी जॻह ते वञी धूड़ पाए, पर हली वञी करे सरदार शाह ज़मान खां माफ़ी वरिती अथईं। इहो मां हरगिज़ करणु कोन ॾींदुसि बाबा। साजिद पुट, उहो उन फ़ैसिलो पाण कयो आहे, उनखे असां छा था करे सघूं? बसि बाबा साईं, तव्हां शहमीर खे सम्झायो, हू सरदार शाह ज़मान खां माफ़ी न वठे। मां हुनजी ज़िंदगी में कॾहिं बि दख़ल अंदाज़ी न कंदुसि। उहा हुनजी ज़िंदगी आहे, छा बि खणी करे। पोइ अगई मौत जे मुंहं मां बची बची अची मस पुॻो आहे। जो वरी झेड़े में मरी पियो त माण्हू हूअं ई असांजे नाले चवनि पिया, चवंदा त इहो बंगुल ख़ान हिनखे मारायो आहे। त पोइ ठीकु आहे बाबा साईं, शहमीर खे मां रोकींदुसि। दिलावर धारियूं ज़रूरु आहे, पर असांखे पंहिंजो आहे। हुन सॼी ज़िंदगी असां सां ई गुज़ारी आहे। अदा वॾा, मूंखे को बि एतिराज़ कोन्हे। वरी बि वॾो तूं ई फ़ैसिलो तोखे ई करणो आहे। मूं बि सरदार साईं खे चई छॾियो आहे त असांखे को एतिराज़ कोन्हे। भली मीरा जो संग दिलावर खे ॾेई छॾियो। दिलावर बराबरि असांजे ज़ात में न आहे, पर असांखे माइटनि खां वधीक आहे। अदा वॾा, असां पंहिंजी मर्ज़ी बाबल साईं खे ॿुधाए छॾी आहे। हाणे वधीक जेका बाबल साईं जी मर्ज़ी। हाशिम, ॿी ख़बर इहा बि पई आहे त दिलावर मीरा जे साईं जे लाइ कॾहिं बि पंहिंजे ज़ुबान सां कंहिंखे नाहे चयो। इहो सॼो कमु भाउ सूमर जो आहे। दिलावर त सूमर खे रोकियो हो त ईअं न कर। मतां दुनिया असांजे दोस्तीअ ते आङुर खणे त दिलावर दोस्त थी दोस्त जे नंगनि में अखियूं विझियूं आहिनि, पर सूमर त दिलावर जी हिक बि न ॿुधी। अदा वॾा, दुनिया त आङुरियूं ज़रूर खणंदी, पर असां मीरा जे सिर जे करे दुनिया वारनि जूं इहे तोहमतूं खणंदासीं। दिलावर खां वधीक मीरा लाइ ॿियो को बि रिश्तो मुनासिब न आहे। अदा वॾा, मीरा ते मूंखे फ़ख़्रु आहे ऐं दिलावर बि अखर वारो माण्हू आहे। जेकॾहिं हिन दुनिया वारनि जे चवण ते हलियासीं न त मीरा जा अछा वार थी वेंदा। अदा, मां मीरा जे रिश्ते मां ख़ुशि आहियां। ठीकु आहे, मां भाउ सूमर वटि चकर। दिलावर